नाज़रीन चवंदा आहिनि त गुरबत भली या बीमारी भली, पर जंहिं घर में गुरबत ऐं बीमारियूं ॿई हुजनि उन घर जो कहिड़ो हाल हूंदो जॾहिं हिकिड़ी गुरबत बि हुजे ऐं बीमारी बि हुजे। ऐं उन बीमारी सां गॾु जॾहिं उन्हनि जूं नियाणियूं जेको आहे उहे अखियुनि खां माज़ूर हुजनि ऐं उन्हनि जी नियाणियुनि खे जेको आहे शुगर जी बीमारी हुजे, उन घर जो कहिड़ो हाल हूंदो। अॼु असां भिरिया सिटी ख़ासि खेली बिरादरी जे घरनि में बीठा आहियूं। अचो त उन ख़ानदान खां पुछंदासीं त उहो हिन वक़्तु कहिड़ी ज़िंदगी बीमारी ऐं गुरबत वारी जेको आहे ज़िंदगी घारे रहियो आहे ऐं उन्हनि जी दर्द कथा जेको आहे कहिड़ी आहे। हिकु ग़रीब इंसान आहियां, मुंहिंजी नियाणियूं तव्हां ॾिसी सघो था, ॿ शुगर बीमार आहिनि, ॿ दिलि जी उमिरि जेको आहे बीमार आहिनि। मां दिलि जो मरीज़ आहियां, मां कमाए नथो सघां पियो। मुंहिंजी जॻह किरण ते आहे, ख़ुदा मां ख़ुदा वास्ते जेको आहे सभिनि खे अपील थो कयां मूंखे जॻह ठाराए ॾियो। बसि ॿियनि खे शुगर आहे, ॿियनि खे जेके रखुनि का नाबीनुनि कराचे थी विया आहियूं, उहे चवंदा जाए जमा खां पैदाश आहे, ॿाहिरि मुल्क ते वञो। हाणे ग़रीब माण्हू ॿाहिरि मुल्क ते किथां असां जेको आहे हिननि जो ऑपरेशन करायूं, केॾा जेको अखियूं विझरायूं। हिते चवंदा कुझु बि कोन थींदो, ॿाहिरि मुल्क ते वञो, उते उन्हनि जी नियाणियुनि जो जेको आहे अखियूं पवंदियूं। मुंहिंजी हर ख़्वाहिश हूंदी आहे त मां बि ॾिसां, अगरि बरसाति थींदी आहे, झुर थींदो आहे, मुंहिंजी ॿियूं भेणियूं ॿार धार वेंदियूं आहिनि, पोइ मुंहिंजी इहा ई ख़्वाहिश हूंदी आहे त मां बि अखियुनि सां ॾिसां। ऐं इन करे करे मूंखे ॾुख थींदो आहे, मां रोई बि पवंदी आहियां। जंहिंजो मुर्शिद दस्तगीर तंहिंखे लहरण लोॾो आहे, जंहिंजो मुर्शिद दस्तगीर तंहिंखे लहरण लोॾो आहे, जंहिंजो अब्दुल कादिर पीर तंहिंखे लहरण लोॾो आहे, जंहिंजो मुर्शिद दस्तगीर। असां वॾा त थियो, असांखे ॾुख थो थिए त असांजी बि काश नज़र हुजे त असां बि ॾिसी सघूं। असांजो पीउ खे बि दिलि जी तकलीफ़ आहे, ॿिनि भेनरुनि खे बि शुगर जी बीमारी आहे, हिनखे बि शुगर ॾिसी नथी सघे, मां बि ॾिसी नथी सघां। असांखे जॻहि ठाही वञे, महिरबानी करे असांजो मदद करी वञे। मूंखे शुगर जी बीमारी आहे, असांजो इलाजु करायो वञे, महिरबानी। मां हथ जोड़े थी अर्ज़ु कयां असांजी इलाजु करायो वञे। जीअं ॿिया बि स्कूल था पढ़नि, सभई स्कूल था वञनि, मां रोआं थी, मां रोई थी पवां, मूंखे ॾुख थो थिए। मां बि ईअं स्कूल वञा, मां बि ईअं पढ़ां कयां। मां हथ ॿधी अर्ज़ु कयां त मुंहिंजो इलाजु करायो वञे। असां चऊं स्कूल मां नथी पढ़ी सघां, मूंखे झटको थो अचे, मां बेहोश थी वञा। असांखे इहा ई अपील आहे मुंहिंजी शुगर लही वञे, केरु असांजी मदद करे। मुंहिंजो पीउ बि दिलि जो तकलीफ़ आहे, बीमार आहे, उहो बीह बि नथो खपाए सघे, उनखे खुड़ीअ में सूरु आहे, महिरबानी करे असांजी मदद कई वञे। मुंहिंजे पीउ खे खुड़ीअ में सूरु आहे, केॾीमहिल बीह खपाए थो त कंहिंमहिल खपनि नथा। अबू मां बसि कम में था, बाक़ी हिकिड़ो वेलो खाऊं था त हिकिड़ो वेलो खाऊं ई नथा। पिरिया जे मौज़ूज़ हरदोखी हमदर्द दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि त मोहम्मद सिद्दीक़ ख़ाशकेली तमामु ग़रीब ऐं मिसकिन माण्हू आहे। हुन जूं ॿ धीअरूं नाबीन आहिनि ऐं ॿियनि धीअरुनि खे शुगर आहे, जेके इंसुलिन ते हलनि पियूं थियूं। आउं भिरिया जे ऐं ख़ासि करे सिंध जे सभिनी हमदर्द दोस्तनि खे रिक्वेस्ट कंदुसि, अर्ज़ु कंदुसि त हुनजी वधि में वधि मदद कई वञे। ऐं बिल्कुलु हिकु पोरिता बि खपाईंदो आहे ऐं माना फाका कशी जी ज़िंदगी गुज़ारनि पिया। हिन जूं ॿ नियाणियूं शुगर में वरितल आहिनि ऐं ॿिनि नियाणियूं नाबीन आहिनि। पाण दिलि जो मरीज़ आहे, हिन जी हिन महिल ताईं कंहिं बि चूंडियल नुमाइंदे या कंहिं बि सियासी समाजी तंज़ीम कंहिं बि हिन जी परगोर न लधी आहे। हू हिन महिल ताईं फाका कशी जी ज़िंदगी में मजबूर आहे, गुज़ारे पियो थो ज़िंदगी, ॾाढी ॾुखी हुनजी मुश्किलात ज़िंदगी गुज़ारे पई। तव्हां भिरिया सिटी वार्ड नंबर 1 शाहमाला जे रवासी मोहम्मद सिद्दीक़ ख़ासकेली जे कुटुंब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हिननि वत्स वारनि सरंदिया वारनि खे हिननि पुरज़ोर अपील कई आहे त ख़ुदा रा असांजी जेको आहे माली सहायता कई वञे ऐं बीमारी जे हवाले सां जेको आहे इलाजु वग़ैरह करायो वञे त जीअं असां पंहिंजी ज़िंदगी ख़ुशहाल तरीक़े सां गुज़ारे सघूं। कैमरामैन साजिद अली चन्ना सां गॾु अब्दुल मजीद कीरो, अवामी आवाज़ टीवी, भिरिया सिटी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।